राइस कैनाल में अणॼातल शख्स जो लाश हथ कयो वियो। रहवासियुनि लाश ॾिसी पुलिस ऐं आबपाशी अमले खे इतला ॾिनो। इतला ॾियण बाद पुलिस लाश खणाए अस्पताल पहुचायो। तव्हांखे ॿुधायूं पिया नओं देरो मां, जिते राइस कैनाल में अणॼातल शख्स जो लाश हथ आयो। रहवासियुनि लाश ॾिसी पुलिस ऐं आबपाशी अमले खे इतला ॾिनो। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खां। जी नूर मोहम्मद सुमरो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तायरा, नवंदेरो शहर के राइस कैनाल रेगुलेटर में नामालूम शख्स जो लाश हथ आयो है। रेगुलेटर के दरवाजे में लाश फाथल ॾिसी आबपाशी अमले पारां नवंदेरो थाने की पुलिस के इतलाउ कयो वियो। पुलिस पहुची मक़ामी माण्हुनि की मदद से लाश के राइस कैनाल में ॿाहिरि कढाए नवंदेरो अस्पताल पहुचायो। लाश पानी में हुजण करे ॻरियल हालत में हो, सुजी बदबूदार थी वियो, जॾहिं त हिन वक़्त ताईं लाश की सुञाणप न थी सघी आहे। जी महिरबानी अवां जी नूर मोहम्मद सुमरो तफ़सील ॾियण लाइ।